पंहिंजी शइ खे न सिंगारे उहो अक्लमंद कोन हूंदो आ। जेको पंहिंजे हूंदे परायूं शयूं सिंगारे उहो बेवकूफ़ हूंदो आ। ओ खुदा जे वास्ते सोची छो नथो जेका दुनिया तुंहिंजी नाहे जंहिंमें मेहमान थी आयो आ जंहिंमें मेहमान थी रहणो आ उनखे सिंगारण में काई कसर कोन थो छॾी। पर जंहिं घर में तोखे अकेलो रहणो आ हमेशा रहणो आ उनखे भुलाए छो थो छॾी। जेकॾहिं इहा ॻाल्हि सचा त अॼु खां पोइ दिल में ख़्याल करे ख़ुद फ़ैसलो कर त अकुलमंद थी गुज़री रहियो आ या बेवकूफ़ थी रही रहियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त कराची खां ॻोठ अहमद मेतले में कार्ड अची वियो माइट जो या दोस्त जो। जॾहिं कार्ड पहुतो कार्ड दोस्त पढ़ियो सॾ ते वञणो आ। नवी दुस्त मित्र कावड़जी वींदो नवी दुस्त दोस्त कावड़जी वींदो। घर में पैसा मौजूद नाहिन बकरी बि खपाइणी आ दोस्त नाराज न थे। यो सच्चा ऐ मुसलमान अखियूं खोल ऐ मुसलमान अखियूं खोल। जॾहिं दुनिया जे दोस्त जो सदड़ो थी रहियो आ ताकत भी नागे बकरी खपाइणिया बकरी नागे घर जो अन्न खपाइणो आ घर जो अन्न नागे अल्लाह पनाह में रखे व्याज भी वठणो आ पर दोस्त जे सद ते वञणो आ छो त दोस्त कावड़ जी वींदो। जरा गौर कर मुंहिंजा दोस्त अजीज दोस्त कावड़ जण खां बचाइण लाइ सब कुछ करणो आ। दोस्त सदड़ो हिकड़े पन्ने ते लिखी मोकिलियो आ उहो तुंहिंजो दोस्त जो भी सदड़ो आ। होॾा मस्जिद मां हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 3 दफ़ा तोखे सदड़ो थींदो आ हई अल सला हई अल फलाह। 3 दफ़ा तोखे सदड़ो थींदो आ कदन सां ॿुधंदो आ तोखे कर्ज वठणो कोन पवंदो आ तोखे बकरी विकणणी कान पवंदी आ तोखे घर जो अन्न खपाइणो कोन पवंदो आ तोखे दुनिया जी आॾो हथ टंगणो कोन पवंदो आ। मगर ॿुधी अणॿुधो करण वारा तूं सबूत ॾेई रहियो आ त जंहिं कराची मां कार्ड मोकिलियो उनखे त तूं पंहिंजो दोस्त समझी थो पर जंहिं यार जो सदड़ो तोखे उन जी घर मां थी रहियो आ उन सां तूं पंहिंजे लातालुकीअ जो इज़हार करी थो। ऐ मुसलमान जंहिं जे सद खे मोट न ॾिबी आ उन जो मतलब आ उन सां मुंहिंजो कोई वास्तो उन सां मुंहिंजो कोई वास्तो नाहे। जंहिंसां वास्तो न हूंदो आ जंहिंसां ताल्लुक न हूंदो आ मुंहिंजा दोस्त उन जे सद खे अहमियत कान ॾिबी आ। लेकिन सोच जॾहिं को यार ॾे वींदो ॾिसंदो आ मुंहिंजी मुराद मैयत आ मुंहिंजी मुराद जनाज़ो आ जीअं उनखे वींदो ॾिसंदो आ बग़ैर कंहिं देर जे चवंदो आ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अदा चवंदा आहियूं मिठड़ा चवंदा आहियूं कॾहिं सोचो त इन जी माना छा आहे। इकरार कंदा आहियूं जेॾां आयो हो ओॾां वञी रहियो जेदा आयो हुयो ओदा वञी रहियो आ। अज़ीज़ाने मल जॾहिं इकरार भी कयोसी त जेदा आयो हुयो ओदा वञी रहियो आ यानी पंहिंजे पाण खे ॿुधाए रहिया आहियूं त तूं भी जेदा आयो आ ओदा वञी रहियो आ। जंहिंजे तरफ़ तोखे वञणो आ जंहिंजे हथ में तुंहिंजी मुंहिंजी इज्जत आ जंहिंजे हथ में तुंहिंजी मुंहिंजी ज़िल्लत आ जंहिंजे हथ में तुंहिंजी मुंहिंजी हयाती आ जंहिंजे हथ में तुंहिंजो मुंहिंजो मौत आ उन खां तूं बेफिक्र रही करे जंहिंजे हथ में कुछ भी नाहे उनखे राज़ी करण जे कोशिश में कीअं लॻो पियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एॾो नुक़सान जो सौदो
ऐ मुसलमान जदीद दौरा साइंस और टेक्नोलॉजी जो दौरा कोई मानू पांजो नुकसान बर्दाश्त करने जे ला तैयार ना है। ए नौजवान तू खुद फैसलो कर तो तू हेडो वडो नुकसान पांजो किए करे रहो आ जह वट तुझे ला कुछ भी ना है घड़ी खन जे सवाय उनके तू राजी करण जी भरपूर कोशिश तो करी। चाचो राजी थी वने मामो नाराज न थे सौट नाराज न थे मिट माइट नाराज न थन जे हथ में तुझो सब कुछ उनके राजी करण जे ला तोके ख्याल ही पैदा न तो थे। सुभान अल्लाह मुझा मुर्शिद करीम हजरत सोहना से रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदा मोहब्बत नागी रही त अजीजन में सगन सौटन चाचन मन में मोहब्बत नागी रही त अजीजन में मिटन मायटन दोस्तन यारन में संगतिन साथिन पाड़े वारन में संगतिन साथिन पाड़े वारन में अथई मतलब जो हर को यारो अदार न दम धनिया खा अथई मतलब जो हर को यारो अदार न दम धनिया खा तू धार अदा मज जिक्र इलाही गुजारे अदा न दम धनिया खा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ मुझा मिठड़ा यार ऐ मुझा मिठड़ा भा पांजे दिल सा फैसलो कर कहड़ी निस्बत हासिल पियो करी कहड़ी निस्बत के छड़े पियो दी अज ही जमीन हिते आम जमीना बूटन साब सब को वेठो आ थुक भी छड़ण में कोई हर्ज महसूस को न कंदो मानू न हुंदा त पेशाब करण में भी का दिक्कत महसूस न थींदी। अजीजान मन इन जे करे आहे त जमीन पर हिन जी निस्बत आमा जे कदे सुभान के दी हमें हिन जमीन जे टुकरे ते भले कच्चिन सिरुन जी को मस्जिद जो इरादो करे रुकी दीवार ड्यारे चवे त ही मस्जिद बनाए रहो हा कहे मां जे लाल के ताकत नाहे त जुती पाए चे या पिको न जमीन ते छड़े सके। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए नौजवान अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह दम दस्तगी या अली। आए मुझा दोस्त अजीज कमाल सजो निस्बत जो जमीन सागिया जमीन सागिया मालिक भी सागिया रहा जदे उन जमीन जी निस्बत मट जी वई अल्लाह उनके एतरो अजीम बनायो जो भले कच्चन सिरुन जी हुजे को मां जो लाल भुल जी गुनाहगार होण जे बावजूद भी पेशाब करण जो तसव्वुर करे को न सगंदो गौर कर यकदम हयत छाजे करे बदल जी वई जो त निस्बत जे करे बदल जी वई। ऐ इंसान जमीन अल्लाह वट वधीक इज्जत वारी या इंसान तू वधीक इज्जत वारो जवाब दियो। सुभान ए अल्लाह। नौजवानों ऐ मुझा मुसलमान भाईरो गौर कर ऐ हजरत इंसान तोखे अंदाजो ही कोने तो मुझो करीम रब तुझे हिन चेहरे में केड़ा राज रखी छड़िया तोखे अंदाजो ही कोने तो मुझो करीम तो सा केतरो प्यार थो करे मुझो अल्लाह मुझो बेनियाज रब तुझे मुझे हिन चेहरन दे नथो दिसे त तुझे चेहरे जी पोजीशन चाहे मुझो अल्लाह तुझे मुझे ड्रेस दे नथो दिसे त तुझी ड्रेस केड़ी शया मुझो रब्बे जुल जलाल दिसंदो आ इन माने जे दिल में
में ॾिसंदो आहे। ऐ मुंहिंजा बाना मां अल्लाह तुंहिंजे दिल खे ॾिसी रहियो आहियां। जेकॾहिं तुंहिंजे दिल में मां अल्लाह जे ज़ात जी निस्बत ज़िक्र वारी मौजूद आहे त पोइ तुंहिंजा कदम भले फर्श ते हुजनि, हीअ दिल तुंहिंजी अर्शन जा सैर करे। सुभान अल्लाह, वाह साईं वाह, सुभान अल्लाह। अज़ीज़ाने मन बस 2-3 मिनट टाइम थोरो आहे, माफ कजो नौजवान, नाराज न थीजो। जद टाइम थोरो आहे, नारन में हलंदासीं त मंज़िल थोड़ी अॻिते करे वठूं। अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मामिलो सॼो निस्बत जो आहे। जेकॾहिं इंसान थी करे इंसान थी रहे त इंसानियत जो मक़ाम आला है। अल्लाह जे ज़ात बाबरकात इन इंसान जे लाइ पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। सुभान अल्लाह। मुझे बेनियाज रब फरमायो, ऐ इंसान कायनात में हर शे तुझे रब पैदा फरमाया, पर का सोहनी शे बनाया त तोखे बनायो। सुभान अल्लाह, वाह साईं वाह। ऐ मुंहिंजा दोस्त, इंसान खे अल्लाह सोहणो बनायो, वरी इंसानन मां चूंडे रब जे ज़ात बाबरकात जेके ईमान वारो बनायो, उनखे मुझे करीम रब पंहिंजे अंबिया जो गुलाम बनाए छॾियो। ऐ मुंहिंजा मुसलमान भा, बस मां मक़सद ते तरफ वरण वारी तो पियो कयां। मां तोखे अर्ज़ करण जो मक़सद इहो हुयो त मुंहिंजा दोस्त मिटन सां बि निभायूं पिया, दोस्तन सां बि निभायूं पिया, पाड़े वारन सां बि निभायूं पिया, सभिनी सां निभायूं था। महज़ इन बुनियाद ते सॾ ते न वेंदुसि माइट रुकावड़जी वेंदो, सॾ ते न वेंदुसि रईस कावड़जी वेंदो, हुकूमत ते न वेंदुसि ऑफिसर कावड़जी वेंदो। बेशक निभा, इस्लाम मनो कोन कया, मदीने जे ताजदार मनो कोन कया, रब्बे ज़ुल जलाल मनो कोन कया, लेकिन कीअं थो भुलाई जेके मसनूई रिश्ता हन इन्हनि सां निभाए रहियो आहीं, ऐं जेके हकीकी तालुकात ऐं रिश्ता हन उन्हनि खे तूं भुलाए रहियो आहीं। इहा अकुलमंदी कान्हे का। अगर अकुलमंदी आहे त अॼु खां वठी अच त दिल में ख़्याल कयूं त पंहिंजे करीम रब जे पाक ज़िक्र खे इन दिल में जगह ॾींदासीं, ऐं ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद खे हिन ज़ुबान जो सिंगार बनाईंदासीं। ज़ुबान सां मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद जूं लोलियूं ॾे, दिल में मुंहिंजे करीम रब जे ज़िक्र जूं ॿोलियूं ॾे। अल्लाह जी ज़ात थी ॼाणे तूं फर्श ते हलंदे अर्श जा मलाक तोखे मरहबा मरहबा चई पुकारी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वाह साईं वाह, सुभान अल्लाह। थोड़ो मथे हलूं प्रैक्टिकली बुनियाद ते मां अर्ज कयां 11 शरीफ छा अर्ज कयो 11 शरीफ अज़मत सहाबा जवाब दियो हुजूर जे सहाबा के दुनिया मां पंहिंजे करीम रब ॾे वींदे तो असां खां दूर थींदे घणा 100 साल गुज़री विया। हिसाब त करे सोच भी सही मुसलमान हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा के दुनिया तक कूच कंदे दुनिया के अलविदा चवंदे ज़ाहिरी जिस्म सा दुनिया का धार थींदे सालन पर सदियों गुजरी चुकियो। जवाब दियो ॻोठ अहमद महफिल में रहण वारा उन महफिल में अचण वारा जंहिंजो नालो अज़मत सहाबा जंहिंजो नालो अज़मत महबूब सुबहानी उन महफिल में अचे वेहण वारा जवाब दे उन हुजूर जे सहाबा जे अज़मत के बुधी करे तुझे मुझे ईमान में ताजगी पैदा थींदी या कान थींदी। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़े महबूब सुबहानी जी अज़मत बुधण सा ताजगी पैदा थींदी या कान थींदी। अगर दिल चवे थी त थींदी त पो जवाब दे ओहा कहिड़ी गाल हा जंहिं गाल जे करे समय साल गुजरी वञण वारन जो जिक्र
करण सा दिल में ताज़गी पैदा थी रही आ हिकड़ो ही जवाब मिलंदो इन जे करे जो उन्हनि जी निस्बत खुदा ऐं मुस्तफा सा सच्ची रही आ। ऐं मुंहिंजा दोस्त जे चाही तो पंहिंजे पाण खे रहती दुनिया ताईं तुंहिंजो नालो कायम रहे जे चाही तो त रहती दुनिया ताईं तुंहिंजो नालो कायम रहे त ज़मीनूं भले तो 30,000 एकड़ हुजनि रहती दुनिया ते तुंहिंजो नालो कायम नथो रही सके भले 5 दफ़ा तू वज़ीर आज़म थी रहती दुनिया ते तुंहिंजो नालो